अस्सलाम अलैकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो कमर ज़मान हमलानी। तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV यूट्यूब चैनल। दोस्तों, कुझु वक़्तु पहिरियां मां अमर पारस फिल्म में थींदड़ कुझु ग़लतियुनि ते वीडियो ठाहे चुको आहियां ऐं हाणे मां ॿियो वीडियो ठाहींदुसि। हिन फिल्म में अञा बि काफ़ी सारियूं ग़लतियूं आहिनि जिन ते मां वीडियो ठाहिणु लॻो आहियां ऐं पहिरीं वीडियो जी लिंक मां हेठि वीडियो हिन में ई ॾेई छॾींदुसि। ऐं मुंहिंजी गुज़ारिश आहे तव्हां सभिनी दोस्तनि खे त जेके बि मुंहिंजे चैनल ते नवां पिया अचनि उहे चैनल खे सब्सक्राइब कंदा वञनि। ऐं यादि रखो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। हीअ वीडियो सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ ठाहियो पियो वञे। मिस्टेक नंबर 7। दोस्तों, जॾहिं रूबी अली कार में अचे पई त तव्हां कार जे आसपास पूरे बैकग्राउंड खे चङी तरह ॾिसो। जिते कार बीठी आहे ऐं जितां कार अचे पई सॼे बैकग्राउंड खे चङी तरह ॾिसो। दोस्तों, तव्हां नोटिस कयो हूंदो त पुठियां हिकु कार बीठल आहे ऐं आसपास बैकग्राउंड में रुगो खजनि जा वण आहिनि। दोस्तों, हिकु दफ़ो ॿीहर तव्हां ॾिसो त कार अचे पई रूबी अलीअ जी, उन कार पुठियां हिकु ॿी कार बीठल आहे ऐं आसपास रुगो खजनि जा वण आहिनि। ऐं दोस्तों, हिते ॾिसो त पूरो बैकग्राउंड ई चेंज आहे। न पोयां के वॾा खजनि जा वण आहिनि जेके पहिरियां हुया, न का पोयां कार बीठल आहे, न का पोयां पहिरियां जॻह हुई, हाणे हिते जॻह बि आहे। दोस्तों, हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो, पोयां कार बि ग़ाइबु आहे ऐं कार जे पासे में जिते रूबी जी कार आहे हिते हिकु जॻह आहे जेका पहिरीं वीडियो में न हुई। ऐं दोस्तों, हिते ॾिसो पोयां कार बि ग़ाइबु आहे ऐं जितां मोटर साइकिल वञे पई हिते वॾा खजनि जा वण बि न आहिनि। दोस्तों, इन जो मतिलबु त हीउ सीन हिननि कंहिं ॿिए हंध ते रिकॉर्ड कयो आहे ऐं हीउ सीन कंहिं ॿिए हंध ते रिकॉर्ड कयो अथनि। मिस्टेक नंबर 8। दोस्तों, हिते ॾिसो जिते खंभो बीठल आहे इन जे आसपास रुगो आबादी ऐं हिकु ॿ वण आहिनि, बाक़ी हिते कुझु बि न आहे। दोस्तों, तव्हां गौर सां ॾिसो। दोस्तों, हिते गौर सां ॾिसो त आबादी आहे ऐं कुझु वण बीठल आहिनि, बाक़ी कुझु बि न आहे। पर दोस्तों, जॾहिं हिन सीन खे गौर सां ॾिसिजे त साम्हूं कुझु ढगा ॿधल नज़र अचनि था। तव्हां ॾिसी सघो था पहिरियां कुझु बि न हुयो आबादी ऐं कुझु वणनि खां सवाइ, ऐं हाणे ढगा आहिनि। मिस्टेक नंबर 9। दोस्तों, हिन सीन में गौर सां ॾिसो त हिते कार अची बीठी आहे ऐं कार जे पासे में का बि मोटर साइकिल कोन्हे। दोस्तों, हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त हिते कार अची बीठी आहे ऐं कार जे पासे में का बि मोटर साइकिल कोन्हे। पर जे हिन सीन खे गौर सां ॾिसिजे त कार जे पासे में मोटर साइकिल मौजूदु आहे। तव्हां ॾिसी सघो था त मोटर साइकिल बिल्कुलु मौजूदु आहे। मिस्टेक नंबर 10। दोस्तों, हिन सीन खे गौर सां ॾिसो त हिते बॉडीगार्ड कार जो दरवाज़ो खोलियो ऐं रूबी अली अॻिते हलणु लॻी ऐं बॉडीगार्ड उते ई बीठो आहे। तव्हां ॾिसी सघो था। पर अॻे ई सीन में जिते ही ॿाहिर इंतज़ारु पिया कनि रूबी अली जो ऐं उते तव्हां ॾिसी सघो था त बॉडीगार्ड पुठियां डुड़ंदो अचे। हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त हिते बॉडीगार्ड कार जो दरवाज़ो खोले करे इते ई बीठो आहे। गौर सां ॾिसो। ऐं हिते ही रूबी अली जो इंतज़ारु पिया कनि ऐं रूबी अली अचे पई त तव्हां पोयां गौर सां ॾिसो त हाणे हिते बॉडीगार्ड डुड़ंदो पियो अचे। तव्हां ॾिसी सघो था। मिस्टेक नंबर 11। दोस्तों, तव्हां गौर सां ॿुधिजो त हिते हिन सीन में रूबी अली छा पई चवे। मूंखे यकीन आहे अदा, मुंहिंजे प्यारे भाउ मुंहिंजे इंतज़ार में सॼी राति निंड न कई हूंदी। हा पार्स जी, सुल्तान तोसां बेहद प्यार कंदो आहे।
अदा जमाल नज़र नथो अचे। दोस्तो तव्हां गौर सां ॿुधो ऐं ॾिठो त हिते रूबी अली अचे पई ऐं रूबी अलीअ जो वॾो भाउ इंतज़ारु पियो करे ऐं नंढे भाउ जमाल खे इहा ख़बर बि आहे त मुंहिंजी भेण अचण वारी आहे, त उहो इंतज़ारु करण जे बजाए दुकानदार खे वियो आहे दाॿा ॾियणु। उहो सीन बि तव्हांखे मां ॾेखारियां थो। पर अदा जमाल नज़र नथो अचे। अरे तुझी हाँ मचाल हाँ, अरे तुझी हाँ मचाल हाँ। दोस्तो हीउ सीन कुझु हज़म कोन थियो। हिन खे पंहिंजी भेण जो इंतज़ारु करिणो हो, पर हीउ हिते दुकानदार खे दाॿा पियो ॾिए। मिस्टेक नंबर 12। दोस्तो हीउ ॾिसो, हिते जमाल दुकानदार खे दाॿा पियो ॾिए ऐं आस पास माण्हू सभु तमाशो ॾिसण आया हुआ ऐं तमाशो ॾिसण वारनि शख़्सनि खे शायदि डायरेक्टर साहिबा सही तरीक़े से सम्झाए न सघी। दोस्तो हिन सीन में गौर सां ॾिसो तमाशाइनि खे त कंहिंजो केॾांहुं ध्यानु आहे, कंहिंजो केॾांहुं ध्यानु। इन्हनि खे त इहा ख़बर न आहे त हिते का फिल्म जी रिकॉर्डिंग पई हले। गौर सां ॾिसो दोस्तो। दोस्तो हीउ सीन अॻियां हली साॻियूं लॻाए वियो आहे। मां उन मां का बि मिस्टेक न कढंदुसि, छो जो हीउ उहो साॻियूं सीन आहे जेको थोरो ई अॻियां लॻायो वियो आहे। दोस्तो हीउ हुयो अॼोको वीडियो। उमेद थो कयां तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। इंशाअल्लाह मां नेक्स्ट वीडियो बि हिन फिल्म ते ज़रूरु ठाहींदुसि। अञा हिन फिल्म में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि जिन खे ज़ाहिर करिणो आहे। दोस्तो तव्हांखे हिकु दफ़ो मां ॿीहर ॿुधायां त हीअ सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना के पर्सनल मिस्टेकूं आहिनि। इन करे हीअ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ मां बनायां पियो, इन खे ग़लति न वठिजो। ऐं मुंहिंजी गुज़ारिश आहे तव्हां सभिनीनि दोस्तनि खे जेके नवां मुंहिंजे चैनल ते पिया अचनि त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा करियो, छो जो इन क़िस्म जा वीडियो मां अॻियां बि अपलोड कंदो रहंदुसि ऐं कोस्तानी ड्रामा ऐं फिल्मूं बि मां अपलोड कंदो रहंदुसि। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसि ताईं पंहिंजे होस्ट ऐं दोस्त क़मर ज़मान हमराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।